जदीद दुनिया में केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके ज़हनी ऐं ॿियनि अमलनि जे करे पोइते रहिजी वेंदा आहिनि ऐं मुआशिरे में थींदड़ सरगर्मियुनि खां अणॼाण आहिनि। ॾखिण कोरिया जी हुकूमत अकेलाईअ जो शिकार नौजवाननि खे मुआशिरे में ॿीहर वापसि आणण लाइ माहवार अलाउंस जो ऐलान कयो आहे। ॾखिण कोरिया जी ख़ानदान ऐं सनफ़ी बराबरी वारी वज़ारत ऐलान कयो आहे त अकेलाई जो शिकार नौजवाननि खे नफ़्सियाती ऐं जज़्बाती तौर मदद करण लाइ खेनि माहवार 6,50,000 कोरियन वॉन यानी तक़रीबन $500 या 14 लख पाकिस्तानी रुपया रहाइशी अलाउंस ॾिनो वेंदो। सिहत ऐं समाजी मामलनि वारी वज़ारत मूजिबि 19 खां 39 सालनि जी उमिरि जा तक़रीबन 3.1% नौजवान अकेलाइप जो शिकार आहिनि, मुआशिरे में थींदड़ सरगर्मियुनि खां अणॼाण आहिनि ऐं ज़िंदगी गुज़ारण में ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रिपोर्ट मूजिबि अकेलाईअ जो शिकार नौजवाननि सां मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था, जिन में माली ॾुखियायूं, ज़हनी बीमारी, ख़ानदानी मसइला ऐं सिहत जे हवाले सां चैलेंजिस दरपेश हूंदा आहिनि। नौजवाननि खे माहवार वज़ीफ़ो ॾियण जो मक़सदु तनाहीअ जो शिकार माण्हुनि जे ख़ासि तौर ते हौसला अफ़ज़ाई करण आहे त जीअं हू पंहिंजी रोज़ानी जी ज़िंदगी खे बहाल कंदे मुआशिरे में ॿीहर शामिल थियनि। अकेलाईअ जो शिकार नौजवाननि जो रुझान ॾखिण कोरिया लाइ मुनफ़रिद नाहे। हिक रिपोर्ट मूजिबि जापान में बि तक़रीबन 15 लख नौजवान अकेलाईअ जो शिकार आहिनि, जिन खे हिकिकोमोरी जे नाले सां सुञातो वञे थो। जापान में गुज़िरियल ॾहाके खां इन मसइले ते ॻणती ज़ाहिर कई वई हुई। अकेलाईअ जो शिकार नौजवाननि जो असुलु सबबु बेरोज़गारी, रिटायरमेंट ऐं ख़राब लाॻापा आहिनि।